क़यामत में ॼार सॼो ॾींहुं शिकार कींजर में ख़लक। हाणे शिकार छा जो आहे? शिकार आहे लफ़्ज़नि जो, सिंधी लफ़्ज़नि जो। मछियुनि जी जाइ ते जेका असांजी कींजर आहे, ही कैंपस असांजी कींजर आहे। उन कींजर में उन कैंपस ते असां सभु नूरियूं आहियूं ऐं असां सभिनी जी रहनुमाई करण जे लाइ जेके जाम पहुता आहिनि। ऐं शिकार छा जो आहे उहो असां सभु गॾिजी करे कोशिशि कंदासीं त लफ़्ज़नि जो, सिंधी लफ़्ज़नि जो असां ॼाण ठाहियूं, हिकिड़ो रिसोर्स ठाहियूं जंहिंखे इस्तेमालु करे असां पंहिंजी ॿोलीअ खे, सिंधी ॿोलीअ खे, हिन धरती जी ॿोली खे, ऐं न सिर्फ़ु हिन धरती जी ॿोली खे पर ॿियूं केतिरियूं ॿोलियूं जेके सिंधी ॿोली मां निकितियूं उनखे असां रिसोर्सफुल बनायूं, उनखे असां डिजिटलाइज़ बनायूं, उनखे असां मॉडर्नाइज़ कयूं ऐं उनजे स्क्रिप्ट जेको इंडस स्क्रिप्ट आहे, तमामु पुराणो स्क्रिप्ट आहे, उनखे बि असां डीकोड करण जी कोशिशि कयूं। उहो तॾहिं थींदो जॾहिं असां वटि सिंधी ॿोली जे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हूंदो, न सिर्फ़ु ज़ख़ीरो हूंदो पर उन्हनि जो लिंक्स, उन्हनि जो नेटवर्क, उन्हनि जूं प्रॉपर्टीज़, उन्हनि जूं कैरेक्टरिस्टिक्स, उन्हनि जो इंटरकनेक्शन, इहे सभु शयूं जॾहिं असां ठाहींदासीं, सम्झंदासीं, इस्तेमालु कंदासीं, तॾहिं असां पंहिंजे शानदार माज़ी जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे बि सम्झी सघंदासीं। जंहिंते अॼु असां फ़ख़ुरु कयूं था, अजरक पायूं था, ही उहा तहज़ीब आहे जेका तहज़ीबुनि जी माउ आहे। ही उहा ॿोली आउं ॻाल्हाए रहियो आहियां जेका ॿोलियुनि जी माउ आहे, सभिनी ॿोलियुनि खां क़दीम ॿोली आहे। हाणे मदार करे थो असांजी महिनत ते, जेकॾहिं असां महिनत कंदासीं अॼु जे वक़्त जे लिहाज़ सां, उहा मकड़ी जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, जेका लैंग्वेज इंजीनियरिंग आहे, उनखे हलाइण में माहिर थींदासीं, नूरीअ वांगुरु वंध खणी उनखे हलाइण में माहिर थींदासीं ऐं जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि, जेके अॼु जा ॼाम आहिनि, उन्हनि खां रहनुमाई वठंदासीं त गॾिजी सॾिजी असां घणो कुझु करे सघूं था। हिन कींजर खे, न कैंपस खे, न मुआशरे खे, न मुल्क खे, न धरती खे खुशहाल करे सघूं था, पुरअमन करे सघूं था, तरक़ी याफ़्ता करे सघूं था, अमन अमान ॾेई सघूं था। ऐं तमामु घणी जेके आइडियल आहिनि इंसानी मुआशरे जा, उहे असां हासिल करे सघूं। हिन लफ़्ज़नि सां आउं वधीक देरि करणु नथो चाहियां ऐं गुज़ारिश कंदुसि अॼु जे असांजो गेस्ट स्पीकर आहे इंजीनियर अमर फयाज़ दुर्गो। इंटरनेशनल एक्सपीरियंस आहे अलाए केतिरनि मुल्कनि में ऐं अलाए केतिरनि टीम्स में, इदारनि में। ऐं असांखे ख़ुशी आहे त खेरपुर में असांजो प्रोग्राम हुयो, मूं रुकेश पी त असां रस्ते में आहियूं, तंहिंजे करे महिरबानी करे असांखे बि टाइम ॾियो। ऐं उहो मतिलबु पहिरियां प्लान मिलियो, पोइ बि हुननि असांजे रुकेश खे मान ॾिनो ऐं हिते आया, टाइम कढी तव्हांखे असांखे पंहिंजे ॼाण ऐं पंहिंजी महारत मां कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदा, नुआन जे लिहाज़ सां, वर्कशॉप जे लिहाज़ सां। ऐं साईं जी जेका स्पीच आहे उहा